खेड़थर जे जाबलू इलाइक़नि में तेज़ बरसाती वसकारे खां पोइ नई गाज जे पाणी काछे में तबाही मचाए छॾी। 150 खां वधीक ॻोठ पाणी में बुॾी विया। हज़ारे ॻोठाणा फाथल। पाक फ़ौज, रेंजर्स ऐं ॿिए इंतज़ामिया पारां माण्हुनि खे रेस्क्यू करण जो सिलसिलो जारी आहे। बरसात खां पोइ एफपी बंद खे घारा लॻण ऐं नई गाज जी वही अचण खां पोइ केतिरनि ई ॻोठनि जो हिक ॿिए सां राब्तो कटिजी वियो। मुतासिर ॻोठनि जो तादू, जोही ऐं ॿियनि शहरनि सां बि राब्तो कटियल। ॻोठाणा अज़ियतनि में मुब्तला थी विया। मुतासिर इलाइक़नि में खाद खुराक समेत ॿियनि शयुनि जी खोट पैदा थी वई। ॻोठाणनि खां दाहूं निकिरी वयूं, पर इंतज़ामिया देर सां अखि पटी। होरा पाक फ़ौज समेत ॿियनि इदारनि तरफ़ां पाणी में फाथल माण्हुनि खे ॿाहिरि कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। ॿिए तरफ़ नई गाज जे पाणी में लाथ खां पोइ एफपी पचाउ बंदि तां ख़तरो टरी वियो। इन हवाले सां इंतज़ामिया जो चवणु आहे त पाणी में लाथ अचणु शुरू थी वई आहे। डिप्टी कमिश्नर दादू चयो आहे त एफपी बंद तां बि पाणी जो दबाव काफ़ी हद ताईं घटिजी रहियो आहे। हाणे को वॾो ख़तरो न आहे, पर एहतियातन ॻोठाणनि खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो पियो वञे।